अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तो सब दोस्त खैराफियत सां हूंदो। ही दोस्तों असां समुंड किनारे बीठा हुआसीं, कराची समुंड किनारे। सो ही शइ खपनि, शयूं पिया खपनि, शयूं पिया विकिरो कनि। हिकिड़ी पेटी ठहियलु आहे उन्हनि खे, उहे घुमाइनि पिया ऐं उहे शइ पिया विकिरो कनि। सिंधी माण्हू आहिनि। सो मूंखे ॾाढो ॾुख थियो। हिननि पंहिंजा वीचार वंडिया ऐं हिननि हाल अहवाल ॾिनो त बाबा असां खां हितां पठान जेके आहिनि उहे भतो था वठनि। 100 रुपया चवनि था डेली जो ॾियो, 150 रुपया डेली जो ॾियो। समुंड किनारे हे वीचारा उहे घुमनि फिरनि था, हलंदे घुमंदे शइ था खपनि। पोइ बि हिननि मक़ामियुनि माण्हुनि खां हितां जा पठान पैसा था घुरनि। जेकॾहिं पुलिस वटि धाईंदा वञनि त अञा बि पुलिस हिननि ते थी कारवाई करे, हिननि खे थी अंदरि कर। जीवा तव्हां छा चवणु आहे? सर असांजो चवणु इहो आहे जो पुलिस असांजो चओ मञे। असांखे हिते जो विड़ी वञूं था, दान ॾियणु वञूं था, उहो पंहिंजो हलवाल करे लिख सां 1000 रुपयो ॾे, वरी बि 4 त असांखे हाणे लोधे छॾनि था। न ॾिसो, असां सिंधी कंहिं अफ़गानिस्तान या वज़ीरिस्तान वञी कंहिं पठान खां भतो वठंदासीं किथे बीहण जो? समुंड किनारे हे वीचारा बीठा आहिनि ईअं हलंदे घुमंदे। न हिननि खे मांडी आहे न का, ईअं वीचारा घुमनि था त उते घुमण जा शइ विकिरो करण जा हिन खां पठान पैसा था वठनि। एॾी नाइंसाफ़ी, एॾी नाअहली। छॾे वरी हिते हूंदा चवंदो असांखे ड्रोड़ा कढंदो, चयो निकिरी वञो, छाबा खणी वेंदो। छाबा खणी वियो आहे। केरु पठान? नालो छा? नालो हाणे असांखे हा, नालो छा अथसि? नाले जो ख़बर न अथसि। क़ौम जो माना न हिते रहंदा आहिनि, हिते मिटी में रहंदा आहिनि। अच्छा, हिते हा पाकिस्तानी, अफ़गानिस्तानी। हा असांजा पाकिस्तानी बि न आहिनि, हिते भिट में रहंदा आहिनि। अफ़गानी आहिनि। हा हो गई पाकिस्तानी असांजा न आहिनि। ही ॾिसो, असांजा सिंधी बरोच आहिनि जंहिंखां अफ़गानी हिते भतो पिया वठनि समुंड किनारे हलणु घुमण। सभ खां वधीक सिंध हुकूमत जी नाअहली आहे। सिंध हुकूमत हिननि अफ़गाननि ख़िलाफ़ु एक्शन वठे ऐं हिननि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे हिननि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ही मासूम नौजवान वीचारा बचड़नि जी रोज़ी था कनि ऐं ही चाचो ॾिसो अची ॾाढी में आहे जेको पंहिंजे बचड़नि जी रोज़ी थो करे। हलंदे घुमंदे शइ विकिरो था कनि त बि हिननि खां भतो था वठनि हलंदे घुमंदे। ही ॾिसो हिननि जा ही पैकेट ठहियल आहिनि। हिन तरीक़े सां शइ पिया विकिरो कनि हलंदे घुमंदे, त बि हिननि खां भतो पिया वठनि। इनशाला ही तव्हांजो आवाज़ु जेको आहे सोशल मीडिया ते रखंदासीं। अलाह कंदो सिंधी माण्हू अव्हांजी ॿांह ॿेली थींदा, अव्हांजी मददगार थींदा।